औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। अॼु असां तव्हांजे लाइ हिकु अहिड़ो टॉपिक खणी आया आहियूं जेको तव्हांजी रीडिंग ऐं राइटिंग में हेल्प कंदो ऐं उन सां गॾोगॾु तव्हांजी स्पेलिंग बि सही थींदी। अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं सिंधी ऐं इंग्लिश जा साउंड। इंशाअल्लाह ताला हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ तव्हांजा इंग्लिश ऐं सिंधी जा साउंड क्लियर थी वेंदा। इन जे लाइ वीडियो खे स्किप न कजो ऐं वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो। असां तव्हांखे मिसालनि सां गॾु साउंड सम्झाईंदासीं। टाइम खे ज़ाया न कंदे अचो त हाणे अॼु जी क्लास ॾांहुं हलूं। पहिरियों लेटर आहे ए सां अलिफ ऐन अलमंदा इन अलफ ज़बर आ हमज़ो ऐं ज़ेर अचे थी। अचो त हाणे कुझु मिसाल ॾिसूं। अलिफ सां अहमद, इन सां अज़ीज़ा, अलमंदा सां आसिफ, इन अलफ ज़बर आ सां आबदा, हमज़ो सां बेट ऐं ज़बर सां बदक। ई खां पोइ जेका ए आहे इहा ज़बर जे लाइ इस्तेमालु थियल आहे। डी खां पोइ जेका ए आहे उहा बि ज़बर जे लाइ इस्तेमालु थियल आहे ऐं के खां पोइ जेका ए आहे उहा बि ज़बर जे लाइ इस्तेमालु थियल आहे। असांजो ॿियों लेटर आहे बी बे बदक सां ऐं बे बुक सां इस्तेमालु थींदी आहे। अचो त हाणे इन जा मिसाल ॾिसूं। बे सां बाबर ऐं ॿे सां बिजल। असांजो टियों लेटर आहे सी सां सीन ऐं काफ़ अचे थो। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त सी सां गॾु सीन कॾहिं इस्तेमालु कजे ऐं काफ़ कॾहिं इस्तेमालु कजे। इन जे लाइ कुझु हेठि लिखियलु आहे। अगरि कंहिं बि लफ़्ज़ में सी खां पोइ ई आई वाई अचे त सीन जो आवाज़ु निकिरंदो। मिसाल तौरु सेल, सिटी, साइकिल। सेल में ई अचे थो, सिटी में आई अचे थो ऐं साइकिल में वाई अचे थो। पर जेकॾहिं सी खां पोइ ई आई वाई खे छॾे बक़ाया लेटर अचनि त काफ़ जो आवाज़ु निकिरंदो। मिसाल तौरु क्रिकेट, काल। उन खां पोइ डी अचे थो। डी सां गॾु दाल, ढाल, दाल अचे थो। मिसाल तौरु दानिश, ढोल, ॾहरकी। हाणे लेटर ई आहे। ई सां गॾु अलफ ज़ेरे ए, अल्फिये ज़रिए ई, अल्फिये ए, ये ऐं ज़बर अचे थी। अलफ सां अर्न, अलफ ज़ेरे ए सां इंजॉय, अल्फिये ज़रिए ई सां ईच, अल्फिये ई सां एजुकेशन, ये सां बेड ऐं ज़बर सां मर्ज। एम खां पोइ जेका ई आहे उहा ज़बर जे लाइ इस्तेमालु थिए थी। एफ सां गॾु फे जो आवाज़ु निकिरे थो। मिसाल फातिमा। लेटर जी सां गॾु जीम जो ऐं गाफ़ जो आवाज़ु निकिरे थो। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त जीम जो आवाज़ु कॾहिं निकिरे ऐं गाफ़ जो आवाज़ु कॾहिं निकिरे। इन जे लाइ हेठि कुझु ॾिनल आहे। अचो त ॾिसूं। नोट, अगरि कंहिं बि लफ़्ज़ में जी खां पोइ ई आई वाई अचे त जीम जो आवाज़ु निकिरंदो। मिसाल तौरु जर्नल, डिजिट, एनर्जी। जर्नल में ई, डिजिट में आई ऐं एनर्जी में वाई अचे थी। पर अगरि जी सां गॾु ई आई वाई खे छॾे बक़ाया लेटर अचनि त गाफ़ जो आवाज़ु निकिरंदो। मिसाल तौरु गुलाब, ग्वादर, गेट। एश सां गॾु हे हजम ऐं हे हाथी अचे थी। हे हजम सां हाजी ऐं हे हाथी सां हादी। लेटर आए सां गॾु अलफ ज़ेरे ए, अल्फिये ज़रिए ई, ये, एन ऐं ज़बर अचे थी। मिसाल अलफ ज़ेरे ए सां इकरा, अल्फिये ज़रिए ई सां ईमान, ये सां हबीब। बी खां पोइ जेका ई अचे थी उहा ये जे लाइ इस्तेमालु थिए थी। एन ज़ेरे ए सां इमरान, आमिर। एम खां पोइ जेका आई अचे थी उहा ज़बर जे लाइ इस्तेमालु थिए थी। जे सां गॾु जीम जुती, जे ॼिब, ञे मुञ जो आवाज़ु अचे थो। मिसाल जीम सां जून, जे सां ॼाम, ञे सां वञ। एन खां पोइ जेका जे इस्तेमालु थियल आहे उहा ञे जे लाइ इस्तेमालु थियल आहे। लेटर के सां गॾु काफ़ कुते जो आवाज़ु अचे थो। मिसाल काफ़ कुते सां किरन। लेटर
एल सां गॾु लाम जो आवाज़ निकिरे थो, लाम सां लुकमान। लेटर एम, एम सां गॾु मीम जो आवाज़ निकिरे थो, मीम सां मोहम्मद। लेटर एन, एन सां गॾु नून जो ऐं नून जो आवाज़ निकिरे थो, नून सां नवीद ऐं नून सां मेहरान। लफ़्ज़ मेहरान में एन नून लाइ इस्तेमालु थिए थी। उम्मीद आहे त हिन वीडियो मां तव्हां काफ़ी कुझु सिखियो हूंदो। हिन वीडियो जो पार्ट 2 ॾिसण जे लाइ असांखे लाइक कयो ऐं सपोर्ट कयो त जीअं असां तव्हां जे लाइ अहिड़ा मज़ीद वीडियो खणी अचूं। हाणे असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा निगहबान।